तुंहिंजी मां मूंखां सड़े छो थी? अलाए छो मुंहिंजे पुठियां पइजी वई आहे। इहे न कर, उहे न कर, ही न पाए, हू न पाए। छा थी सम्झे? जीअं हूअ चईंदी त मां वियां, जीअं चईंदी त मां उथां। कन खोले पंहिंजी मां खे सम्झाए छॾिजो, न त मुंहिंजो वार्त खुलियो त घर में बाएताल ॿरी वेंदा। अरे ॻाल्हि छा थी आहे इहो त ॿुधाए, मां मम्मीअ सां ॻाल्हायां थो। मां पाड़े वारी साइडुनि सां जनम ॾींहं जी पार्टी में वियसि त मूंखे चए थी मिडियूं न पाए वञ। अरे ज़मानो मटिजी वियो आहे। अगर मां वेस्टर्न लटा चाचन जे या पंहिंजे घर जे फंक्शन में पायां त हू सही आहे। अगर उहे ई लटा मां बाज़ार या पंहिंजी साइडुनि सां गॾु पायां त तव्हांजी मां टोक टोक करण लॻी वेंदी आहे। छा आहे हिन जो मतलब? जीअं उहा चईंदी मां उहे पायां। टोलियूं मां जॾहिं तव्हां सां गॾु बाज़ार पे वियसि त मूंखे चए थी कि पुट वॻो छो थी पाए वञी? तव्हांजे साम्हूं सुठी पे ठही, ई ससियूं थींदियूं अहिड़ियूं आहिनि। बस चई वरतई। हुन रोक टोक जे पुठियां पंहिंजी सस जो प्यार ऐं परिवार लाइ चिंता महसूस थी तोखे? अरे नुंहुं घर जो सच्चो सोन हूंदी आहे ऐं सच्चे सोन खे हर जॻह न पाइबो आहे, जॻह जॻह ॾिसी करे हुनखे पाइबो आहे। हुन ई तरीक़े सां नुंहुं खे बि ढक में ऐं पंहिंजे प्रेम में रखिबो आहे, छोकी नुंहुं घर जी इज़त हूंदी आहे। अगरि इहा रोक टोक तोखे तुंहिंजे माउ या पीउ या भाउ कई हुजे हा न, त तोखे हुनमें प्यार ऐं परवाह नज़र अचे हा। ऐं अगरि तुंहिंजी ससु कई त हुनमें तोखे रोक टोक थी नज़र अचे, छोकी पाण पहिरीं ससु लाइ पंहिंजे दिमाग़ में कई ॻाल्हियूं खणी ईंदा आहियूं। ससु हमेशह 10 ॻाल्हियूं ॿुधाए सघंदी पर कंहिंखां ॿुधण कान ॾींदी। मम्मीअ कॾहिं बि तोखे घर जे प्रोग्राम ऐं मूंसां गॾु कुझु बि पाण लाइ मना न कयो आहे, छोकी हुनखे पतो आहे मुंहिंजो सच्चो सोन घर जी इज़त सही जॻह ते आहे। कहिड़ी बि ससु हुजे, पूरे घर खे हुन पंहिंजी महिनत सां ठाहियो आहे। हू पंहिंजी उहो घर धीअ खे न ॾी वेंदी आहे, पंहिंजी नुंहुं खे ई ॾी वेंदी आहे। मूंखां ग़लती थी वई, मां मम्मी खे सम्झंदसि ई न।